محمد رسول الله صلى الله عليه وسلم. الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ذنبنا سيدنا ومولانا محمد عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين. ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود پڑھنے ابھی بتے صلی اللہ علیہ وسلم یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ.
हम्दो सलात का बाद हजरात सादाते गिरामी कदर सज्जादा नशीन हजरत किबला असांजा ममदू है मुकर्रम आशिक़ी रसूल वो अल्लाह जो प्यारो बंदो जे प्यारे बाने के नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पाड़ी में रहायो। हज़रत साईं सैयद राज़िक़ बिन शाह रहमतुल्लाहि तआला अलैहि कुछ ॻाल्हियूं आहिनि अहिड़ियूं जेके इल्मुल यक़ीन जूं आहिनि, कुछ अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके वरी हक़ुल यक़ीन जूं आहिनि। हक़ुल यक़ीन वो यक़ीन आहे जेको इंसान पाण तरखे, पाण तजुर्बो थिएसि, पाण ॾिसे ऐं अहिड़ो उनखे यक़ीन हासिल थिए जंहिंमें कंहिं शक ऐं शुबे जी गुंजाइश न हुजे। आशिक़े रसूल जेके हूंदा महबूब जा जेके परवाना हूंदा, अल्लाह जो हबीब कीअं उन्हनि ते महिरबानी कंदो आहे उनखे सम्झण लाइ तव्हां लाइ इहो वॾे में वॾो मिसाल आहे। उन्हनि हस्तियुनि जो जिन पाण तव्हां दीदार कयो, तव्हां उन्हनि खे ॾिठो, असां बि उन्हनि खे ॾिठो, असां बि उन्हनि सां मुलाक़ातूं कयूं, कचहरियूं कयूं ऐं उन्हनि जे दिलि में उकीर ई ऐं उन्हनि खे पक ई त जंहिं पंहिंजे महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असां लम लगाई आहे, वो महबूब असांखे कोन छॾींदो। वो जा भाव तोखे सोने हज़रत अब्दुल लतीफ़ जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियूं, हज़रत कलतर लाल शहबाज़ जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियूं, मुंहिंजे मुर्शिद इमामुल आरिफ़ीन पीसी रोज़े धणी रहबर जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियूं, सोने इमाम रब्बानी जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियूं, महबूब सुभानी शहबाज़ लामकानी सोने सैयदना अब्दुल कादिर जीलानी गौस पाक जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियूं। पर यार किन्हनि जो दीदार असां हिन पंहिंजी हिन हयातीअ में जाॻंदे कोन कयो आहे, पर असां तोखे एतिरो चई सघूं था त सोनो सैयद राज़िक़ बिन शाह अल्लाह ताला हुन ते एॾी वॾी महिरबानी कई जो महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे पंहिंजे पाड़े में उते रहाए छॾियो। या अहले सुन्नत व जमात वारो मां ते पंहिंजे मौज़ू ते हलां थो, पर ॻाल्हि आई आहे तव्हां सां करे छॾियां त मुंहिंजा भाउ अज़ीज़ इहा तव्हां असां अहले सुन्नत व जमात वारनि जे अक़ीदे जे हक़ानियत जे ॿियनि दलीलनि मां बि हिकिड़ो दलील आहे त इहे असांजा बुज़ुर्ग उन्हनि जा जेके दिलि में इरादा हुया उहे अल्लाह इरादा पूरा फरमाया। साईं जन जा साहिबज़ादा सज्जादा नशीन जेके काती ते वेठा उन्हनि खे हक़ीक़त में इहे मुबारक जहिड़े जूं शयूं न आहिनि जो मां मुबारक साईं जे विसाल ते थो ॾियां, न इहो तव्हां बि सम्झो था मां मुबारक साईं जे विसाल जे लाइ कोन थो ॾियां, पर मां साईं वारनि खे इहा मुबारक थो ॾियां त अल्लाह ताला तव्हांजे ख़ानदान जे फ़र्द, तव्हांजे वॾे, तव्हांजे मुर्शिद जेके साईं जा मुरीद वेठा अल्लाह ताला तव्हांजे मुर्शिद खे, तव्हांजे बाबे खे, तव्हांजे भाउ खे, तव्हांजे चाचे खे उते मदीने पाक में रहायो आहे। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, मदीने वारो साईं रोज़े पाक मां उथंदा, अव्वल अव्वल महबूब मदीने वारो जन्नतुल बक़ी वारनि खे पाण सां गॾु उछारींदा, उन्हनि में सैयद राज़िक़ बिन शाह जो गॾु थींदो। या हल्की ॻाल्हि कान्हे, मथां थो सम्झो आहे त बसि काई आम ॻाल्हि आहे, आम ॻाल्हि न आहे, या तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं तव्हांखे बि इहा पक हुजणु घुरिजे, तव्हांखे बि इहो यकीन हुजणु घुरिजे त साईं जॾहिं उते मदीने पाक में उथंदो, महशर जो मैदान हूंदो, जॾहिं साईं उथंदो त असांखे पक वाद इंशा अल्लाह ताला तव्हां मां कंहिंखे बि कोन विसारींदो। हिन दरबार ते अचण वारा सदन ख़ानदान वारा, सदन मुरीद, सदन मुतअल्लिक़ीन इंशा अल्लाह ताला अॻियां अॻियां महबूब मदीने वारो साईं हूंदो,
सोनो अबू बकर हूंदो, सोनो उमर हूंदो, सोनो उस्मान हूंदो, सोनो हैदर करार हूंदो, महबूब सुबहानी हूंदो, इमाम रब्बानी हूंदो, सोनो रोज़े वारो रहबर हूंदो। ऐं इंशाअल्लाह ताला हिकु झंडो वरी सैयद राज़िक जे शाह जे हथ में हूंदो, असीं बि गॾो गॾु पिया हलंदासीं। या साईं वारनि खे मुबारक आहे, तव्हां सभिनी खे मुबारक आहे, मूंखे बि मुबारक आहे। तो दादा मुझा भाव ये आम ॻाल्हियूं न इंशाअल्लाह मां हिते तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। ऐं अल्हम्दुलिल्लाह मां हिते अॻे बि हाज़िर थियो आहियां साईं जन जी हयाती मुबारक में। असां शायदि राति जो प्रोग्राम कयो हो, हिते हाज़िर थिया हुया, पर तव्हां लड़ वारनि खे माशाअल्लाह दुआ तव्हां वटि हवा जाम हुआ हुजे हा, असां वारो इलाइक़ो त ख़बर पई आहे। अल्लाह ताला खां दुआ घुरो, अल्लाह साईं मूं फ़क़ीर खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं अल्लाह ताला तव्हां सां सभिनीनि खे हक़ सच ॿुधी उन हक़ सच जे मथां अल्लाह अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। मां हाणे पंहिंजो मौज़ू जेको आहे उन ते शुरू थियां, उन खां अॻे तव्हां सलात पढ़ो। फ़क़ीर साहिब चयो ॿिए साईं सां गॾु ईंदो हो असां वटि, मां हिनखे चेहरे मां सुञाणा, नालो कोन सुञाणा, नालो यादि कोन्हे, बाक़ी चेहरे मां हिनखे सुञाणा थो। फ़क़ीर खे साईं जी ख़िदमत में हूंदो, चयो साईं अहिड़ी तक़दीर जो नंढे पाके ताईं पहुचे, तूं दुरूद अहिड़ो पढ़जो मदीने पाक पहुचे। सल्लल्लाहु अल्लाह तबारक व तआला ने पाक कलाम मजीद में इरशाद फरमाया, अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम व ला हुम यहज़नून। सुभान अल्लाह, जेड़ी कंदव ओड़ी तकी न ॿुधाईंदो। अल्लाह तबारक व तआला ने पाक कलाम मजीद में इरशाद फरमाया, अला खबरदार इन्ना औलिया अल्लाह, बेशक जेके अल्लाह तबारक व तआला जा दोस्त है, ला खौफुन अलैहिम, उन्हनि जे मथां को खौफ नाहे, वला हुम यहज़नून। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, जेके अल्लाह तबारक व तआला जा दोस्त है, उन्हनि दोस्तनि जे मथां न को हिन जहान में खौफ हुआ, न को अल्लाह जा दोस्त अगले जहान में रबनी न थींदा। जंहिं जगह ते ख़तरो हूंदो आहे, आलिम समूरा इन ॻाल्हि खे सम्झनि था। इंसान आम पंहिंजी सिंधी ज़ुबान में तव्हां असांजी जेका ॿोली आहे, इन ॿोलीअ में तव्हां असां कंहिं माण्हूअ खे कमु चवंदा आहियूं। आम तौर ते जेकॾहिं इनकार जी उमेद आहे त अॻिलो इनकार कंदो त तव्हां उनखे उनजे मुताबिक़ ताक़ीद कंदा आहियो, अदा ही कमु कजां। उहो आम तौर ते जुमिलो रुॻो एतिरो चयो वेंदो आहे, अदा फिलाणो कमु कजां, पर जेकॾहिं इनकार आहे, जेकॾहिं अंदाज़ो आहे त अॻिलो माण्हू इनकार करे सघे थो, इन ॻाल्हि में शक आहे, शुबो आहे, त अॻिले खे ताक़ीद कबो आहे, अदा ही कमु कजां, पर ज़रूर ज़रूर इहो कमु कजां। आम तव्हां चयो आहे, अदा ही फिलाणो कमु कजां, पर जेकॾहिं तव्हांखे उमेद आहे, जेकॾहिं तव्हांखे शक आहे, जेकॾहिं तव्हांखे इहो ख़दशो आहे त अॻिलो माण्हू कमु कोन कंदो या एतिराज़ कंदो, त तव्हां उनजे मुताबिक़ उनखे ज़रूर जो लाइक़ो हणंदा आहियो। पर अञा जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे त इहे हरगिज़ कमु न कंदो, त तव्हां चवंदा आहियो, अबा ख़बरदार थिजां, ख़बरदार थिजां, हिन कम में कोताही न करणी आहे। त अरबी
अरबी ज़ुबान में ताकीद जा अखर ईंदा तुझी सिंधी ज़ुबान जा ताकीद जा अखर होशियार करण जा अखर अलग अलग है। अरबी ज़ुबान में अहिड़ी तरह उसलूब लफ्ज़ अलग अलग। अल्लाह तबारक व तआला जिन जगह ते हिक न बल्कि ताकीद जा लफ्ज़ इरशाद फरमाया। अल्लाह तबारक व तआला नाज़िल फरमाया। रब फरमायो अला खबरदार खबरदार खबरदार। रब जुल जलाल खबरदार फरमायो खबरदार छिजो रुगो अल्लाह जो लफ्ज़ पर क्यों बोलो फरमायो बल्कि रब फरमायो इन काल में को शक नहीं शुभ ना है तके वलियन कोई हित बे खौफ होगा अगले जहान में बे खौफ होगा। सुभान अल्लाह बुलंद आवाज़ अञा बुलंद आवाज़ सुभान अल्लाह। तो के खदशो तो जो खदशो गलत साबित थी सके तो जो अंदाज़ो तो जो अंदाज़ो गलत साबित थी सके तो जो खदशो ही ख्याल गलत साबित थी सके तो पर अल्लाह तबारक व तआला जेको दीन जो दाता रब्बुल जलाल अलीम बिज़ात सुदूर रब्बा रब के खदशो रब के शक्वा अल्लाह तबारक व तआला के बोलो को अल्लाह के विसरवा को रब के निसियानवा। अल्लाह तबारक व तआला खबरदार फरमायो। अल्लाह तबारक व तआला इन जो लफ्ज़ नाज़िल फरमायो इहो छाजे करे छो त एड़ा माण्हू रब जे इल्म में आ एड़ा माण्हू अचणा एड़ा माण्हू पैदा थियणा जेके मुंहिंजे दोस्तनि जी इज़त जो इनकार कंदा जेके मुंहिंजे दोस्तनि जे शान जो इनकार कंदा जेके मुंहिंजे दोस्तनि जे तसर्रुफ़ात जो इनकार कंदा। अल्लाह के इन्हनि ठोर जी अॻे ई ख़बर हुई रब कॾहिं अॻे ई अल्लाह फरमायो खबरदार खबरदार मुंहिंजा जेके दोस्त आहिनि उन्हनि खे न को हित ख़ौफ़ आहे न को अॻिले जहान में ग़मगीन थींदा। अदा रब के मालूम आहे या न कोन था ॻाल्हाए कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाअ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाअ व तुइज़्ज़ु मन तशाअ व तुज़िल्लु मन तशाअ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह तबारक व तआला इज्जतों ॾियण वारो केरु आहे? ॻाल्हायो गंदी ॻाल्हायो हेॾा इज्जतों ॾियण वारो केरु आहे? इज्जतों खसण वारो केरु आहे? बादशाही ॾियण वारो केरु आहे? बादशाही खसण वारो केरु आहे? लखी जानवर था जंगल में गुज़ार लकी संवर तन सा लकी बाहे पार असुर जो उजीब जो साईं संभारियो असुर जो उजीब जो साईं संभारियो लखे कई खराया उन्यारा बुखारा सो अल्लाह 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 अदा थोरो तवज्जो करे मूंखे सुवाल जो जवाब ॾियो त मां अॻिते मुर्शिदनि वारा आयो या बेपीरा हो पर यार अॻे असांखे इहो जुमिलो कोन चवणो पवंदो हो पर हाणे मजबूरी थी आहे जो हाणे जुमिलो ॾेढ कयूं था। कहिड़ो ॿुधो कहिड़ो अॻे चवंदा हुआसीं तबादे ख़बर पीरनि वारो आहीं या बेपीरो आहीं त फ़र्क़ जी ख़बर पइजी वेंदी। जेको मुर्शिद सैयद सादात कामिल अल्लाह जे वलीअनि जो मुनकिर हूंदो सुञाणे वठंदासीं त बाबा ही चङो पीर फ़क़ीर वञे ख़बर पइजी वेंदी
तहीन भागो बिस्तरे बंद जमायत सां ताल्लुक थो रखे ईमान बंद अकुल बंद बिस्तरो बंद हिन जो ताल्लुक उन्हनि सां पर जेको चवंदो हो त मां पीरनि वारो आहियां मुंहिंजो मुर्शिद वारो हो चवंदो कलंदर मुंहिंजो मुर्शिद वारो हो चवंदो हो भिट जो घोट अब्दुल लतीफ ढकाई मुंहिंजो मुर्शिद हो चवंदो हज़रत सुल्तानुल औलिया मुंहिंजो मुर्शिद हो चवंदो हो हज़रत मखदूम सफर मुंहिंजो मुर्शिद हो चवंदो हज़रत गौस आदम हक ज़करिया मुल्तान वारो मुंहिंजो मुर्शिद हो चवंदो हो इमाम रब्बानी मुंहिंजो मुर्शिद हो चवंदो हो मुंहिंजो मुर्शिद हज़रत इमाम आरिफीन रफ़ी सिंह होदे जड़ी रहबर रहमतुल्लाह अलैहा हर क़ौम जे मुर्शिद जो नालो खणंदो हो फलक जी ख़बर पइजी वेंदी हुई पर अदा हाणे अहले सुन्नत व जमाअत जे रूप में मुर्शिद खे मञण वारा सदाई असुल शइ जो तकुल बि निकिरी पवंदो आहे हाणे असांखे मजबूरीअ में ईअं चवणो थो पए अदा मुर्शिद वारो आहीं पीरनि खे मञण वारो आहीं बेख़बर मुंहिंजे महबूब जे सदन सहाबन खे बि मञण वारो आहीं अहले सुन्नत में भी एड़ा टोला पैदा थी पया सदा इन पीर सदा इन सैयद सदा इन पंहिंजे पाण खे गादीअ जा मालिक सदा इन पंहिंजे पाण खे वॾी पर महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे असहाबन जे बारे में पंहिंजी ज़ुबान खोली दावत ऐं मुंहिंजा भाउ अज़ीज़ ये मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असहाब जिन जी तारीफ़ अल्लाह पाण क़ुरान पाक में नाज़िल फरमाया एॾा कोन थो वञा बसि एतिरो तव्हांखे सम्झायूं अॻे रुॻो एतिरो पुछंदा हुआसीं चवंदा हुआसीं यकफी काफ़ी हूंदो हो अबा मुर्शिदनि वारो आहीं सभु चवंदा हासी मुर्शिदनि वारा आहियूं पोइ अॻिते ॿियो सुवालु करणो ई कोन पवंदो पर हाणे सुन्नी बि सॾा आहिनि पंहिंजे पाण खे अहले सुन्नत जा ॿकर ऐं छेला बि वठनि कुकड़ बि अहले सुन्नत जा खाइनि ॾन बि खाइनि ऐं माण्हुनि जो माल बि चटियो वञनि पर जी न सही न असां अहले सुन्नत व जमाअत जे अक़ीदो असां सुन्नी आहियूं चवणो सवलो आहे वहाबी बि अॼु ताईं हे आलिम वेठा आहिनि पुछे त वहाबी बि अॼु ताईं पंहिंजे पाण खे वहाबी कोन थो चवे मञण लाइ तयार न आहे उहो बि दावा थो करे त मां सुन्नी आहियां रुॻो ज़ुबान सां सुन्नी 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 चवणु काफ़ी न आहे तुंहिंजे अमल मां ख़बर पवे त तुंहिंजो अमल हज़रत सुल्तानुल वाइज़ीन शेर मुस्तफ़ा मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी वांगुरु हज़रत साईं पीर मोहम्मद इब्राहिम जान सरहदी वांगुरु हज़रत सैयद राज़िक दिन शाह रहमतुल्लाह अलैहि वांगुरु हज़रत सैयद गुलाम हुसैन शाह रहमतुल्लाह अलैहि वांगुरु हज़रत पीर जे पीर दिलबर दस्तगीर हज़रत अब्दुल कादिर जीलानी वांगुरु आया न दावा करणो काफ़ी कोन्हे असां अल्हम्दुलिल्लाह छला कूड़ा सुन्नी कोन आहियूं असांखे अल्लाह अक़ीदे जी गैरत नसीब फरमाए हाणे इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची त वरी सुवाल कयां अब जो ख़बर पीरनि वारा आहियूं मुर्शिदनि वारा आहियूं को तव्हां नक्शबंदी आहे को तव्हां कादिरी आहे को तव्हां चिश्ती आहे इहो असां वटि सिलसिलो अंदरूनी सिंध में तमामु घटि आहे सूरवती सिलसिलो त पुराणो आहे असां वटि सिंध में अल्हम्दुलिल्लाह मूंखे मतिलबु आहे तव्हांजा असांजा जेके मुर्शिद आहिनि उन्हनि असांखे अल्लाह अल्लाह चवणु सेखारियो ईंदो मतिलबु कोन ला ईंदो आहे मूंखे पका हाणे मां सां गॾु चढ़ो फलक अर्श ज़मीन कहे बनाया सो अल्लाह अल्लाह ओ अल्लाह फलक अर्श ज़मीन कहे बनाया सो अल्लाह करायो फिरौन जी झोलीअ में मूसा कहे ते पायो फिरौन जी झोलीअ में मूसा कहे ते पायो ज़मीन जे तख़्ते
ते नबी कहे उमाया सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बनाया अल्लाह अल्लाह जो आवाज़ स्टेज का शुरू थी वो लपट थी सो अल्लाह कुर्सी ज़मीं के बनाया सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो इज़्ज़तों जलवारो अल्लाह इज़्ज़तों खसण वारो अल्लाह कुल रब्बुल जलाल पान पंजे पाक कलाम मजीद में ऐलान फरमायो रब फरमायो खबरदार खबरदार हो जाने की दोस्त आए जो दोस्त के मथा न को हित खौफ न को अगले जहान में बकी न थीला लफ्ज़ हिते अल्लाह नाज़िल फरमायो औलिया अल्लाह अल्लाह जा दोस्त तमाम को अजकल पुलिस आ रहे जो दोस्त माशाअल्लाह पुलिस आ रहा तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह माने सुभान अल्लाह जे बरकत सां कबो भलो थी पवे चो सुभान अल्लाह वो पुलिस वाले जो दोस्त आ वो एसपी साहब जो दोस्त आ को एमपी जो दोस्त आ को के मदीने जो दोस्त आ वो मदीने जो दोस्त बचांदो आ कैसा मेहनत लाए तैयार नहीं कपड़ा फूकियो छोड़ियो हमरा तैयार थियो घुमे पयो अब हमरा हमें ये दो फर्क छोड़ा जेबा एसपी साहब संदिया दस एएसपी साहब संदिया दस आईजी साहब जी मुर्सो चमचागिरी कदवा अब ही फलाणो वने त अल्लाह कमिया अरे सुन्नत व जमात जे जंक्शन के रोके तो ये छाती मस्तिया ये मस्तिया जो है वदन वदन सरदार वदन वदन सियासतदान जी माशाअल्लाह सनी कदवा थुली सनी कदवा इन जे करे इनके मस्तिया इन जे करे अहले सुन्नत व जमात जे जलसन में रुकावट कंदो आ जो अहले सुन्नत व जमात जे जलसन में रुकावट करण वाला अल्लाह तोखा जलसा खसिया अल्लाह तोखा अहले सुन्नत जो अकीदो खसियो अल्लाह तबारक व तआला तोखा आलिमन जो अदब खसियो अल्लाह तबारक व तआला तोखा हर शय खसे छडी अल्लाह तोखे दुनिया वारन जे दर पे पिनण नसीब कयो आ अल्लाह असा के मुस्तफा के दरजे कटाई नौकरी अता फरमाए इनका वदी सदा केड़ी रब से मत खसे अणी को न हथारो करे एड़ी कार जहमे जुखो जीय जो मुझा भाव जेको दुनिया में दुनियादार जो दोस्त आ वो माजे पान के अलाई छा थो समझे देह जे दाता रब जुल जलाल जा दोस्त जिनकी तारीफ रब फरमाई हाणे लफ्ज़ इते इस्तेमाल कहिड़ो थियो जेको अल्लाह ताला नाज़िल कयो ऐं असीं उनखे तिलावत कयूं था असीं उनखे पढ़ूं था उहो लफ्ज़ वा औलिया अल्लाह ही तमाम चओ त बरकत दे सब को ताज जो सूरह में जो सुनी कैसे होते औलिया अल्लाह इन लफ्ज़ में करो पावर बरकत आ जो औलिया अरे यो रसूल लफ्ज़ वली पर कुरान कलाम में इलाही इन में वॾो राज रखियो लफ्ज़ हिकिड़ो एक जगह पे इस्तेमाल थियो त माना बी वरी बी जगह पे इस्तेमाल थियो त माना मटजी वेंदी वरी टी जगह ते ईंदो त माना मटजी वेंदी हाणे हिते असां माना कई त दोस्त क़ुरान ॿुधंदव कोन ॿुधंदव जेको ॿुधंदो हथ मथे करे चवे हक़ चाहे हथ मथे करे चओ हक़ चाहे वरी टियों दफ़ो लफ्ज़ साॻियो आहे पर उन जी माना मुख़्तलिफ़ आयतुन में जुदा जुदा इते अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो मुंहिंजा दोस्त इन जगह ते मां तर्जुमो इन जो कयो आहे दोस्त वली मां यो औलिया
पर बी कुरान पाक जी आयत उते यो सागो लफ्ज़ अल्लाह तबारक व तआला नाज़िल फरमायो। अल्लाह ताला इरशाद फरमायो अल्लाहु वलियुल्लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन-नूर। अल्लाह ताला पांजे पाक कलाम मजीद में यो सागो लफ्ज़ आयो पर अल्लाह तबारक व तआला इन जगह ते जेका आयत नाज़िल फरमाई इन जी वरी मानो ही अल्लाह तबारक व तआला मददगार बेलिया अल्लाह तबारक व तआला मदद फरमाइण वारो कंहिंजी अल्लाह ईमान वारनि जी मदद फरमाइण वारो जो मुताहिद मां कढी करे उन्हनि खे ईमान जो नूर अता फरमाईंदो लफ्ज़ सागो पर इन लफ्ज़ की माना जेका आहे उहा इन जगह ते माना मटिजी वई हुते हुयो दोस्त ऐं इन जगह ते वरी साॻे लफ्ज़ जी माना मूं कई मददगार अल्लाह हमरा हुआ अल्लाह मेहरबान ईमान वारनि जो इहा त ॻाल्हि मारूफ़ अवां जी ज़हन में पर वरी टी कुरान पाक जी आयत अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो इन्नल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाह बिअम्वालिहिम व अनफुसिहिम वल्लज़ीना आमनू व नसरू उलाइका बादुहुम औलियाउ बाद। आयत मुकम्मल कोने उन जो जुज़ जे जागो था त तर्जुमो कयो कौन था जागा अल्लाह ताला फरमायो उहे बाना जिन बानन ईमान आंदो जिन बानन हिजरत कई जिन बानन जिहाद कयो रुको उन्हनि जिहाद जान सां कोन कयो बल्कि उन्हनि पंहिंजो माल बि अल्लाह जी वाट में ख़र्च कयो जान सां बि जिहाद कयऊं माल सां बि जिहाद कयऊं। अल्लाह ताला ॿिनि जमाअतुनि जो ज़िक्र फरमायो हिकिड़ा उहे जिन बानन ईमान आंदो हिजरत कई यानी केर मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असहाब सगोरा उन्हनि जा बटोला हिकिड़ा उहे जिन मको पाक छॾियो जिन हिजरत कई ऐं ॿिया उहे जिन उन्हनि खे पंहिंजे पाण वटि रहायो अल्लाह ताला क़ुरान पाक जी हिन आयत में ऐलान फरमायो लफ्ज़ साॻो तवज्जो फरमाया अखर साॻो ओ जेको वली वारो अखर हिते बि साॻो लफ्ज़ आयो पर हिन जगह ते माना इन जी इहा न आहे। अल्लाह ताला फरमायो हिकिड़ा मुंहिंजे महबूब जा सहाब मुहाजिर सगोरा उन्हनि में अबू बकर सोनो शामिल उनमें सोनो उमर भी शामिल हजरत उस्मान भी शामिल हजरत सोनो हैदर करार दोनों में शामिल ये जेके मुहाजिर सहाबी हुआ या वरी सहाबी हुए हुआ जेके मदीने पाक जा रहने वाला हुआ जिनके अंसार असहाब सगोरा चइबो अल्लाह ताला फरमायो हिकु उहा जमाअत जिन पंहिंजा घर छॾिया जिन पंहिंजा बच्चा ॿार छॾिया पंहिंजा ॿार छॾिया पंहिंजो ख़ानदान छॾियाऊं पंहिंजी संगत छॾियाऊं पंहिंजा मिट माइट छॾियाऊं धन ऐं दौलत छॾियाऊं ॿियनि उन्हनि खे पंहिंजे पाण वटि रहायो। अल्लाह ताला फरमायो उलाइक इहे जेके ॿई गिरोह आहिनि बादुहुम औलियाउ बाद अल्लाह फरमायो इहे हिकु ॿिए जा वारिस आहिनि वारिस सुभान अल्लाह कोन था मुझे महबूब जे साहब जी तारीफ़ केर थो करे कोन था कुछ ओ लगी तो जीतार जन के दुनिया में ओहे दीवाना लगी तो जीतार जन के दुनिया में ओहे दीवाना असहाबी पहलो नंबर असहाबी पहलो नंबर प्यार में परवाना लगी तो दीदार जन के असहाब जे बजण में वो अथव छा शक वो अचे न आवाज़ अचे ओ लगी तो दीदार
दुनिया में लगी तुझे तार राजन के दुनिया में दीवाना असहाबी बीजो थे जेड़ी वाला चौना असहाबी पहरियो नंबर को चुप न वेहे हिको ॿियो आंगुर सदन जी अशहद वारी ये मथे अचे जेड़ी वाला पहरियो नंबर चवण असहाबी चओ हिन वक्त जे फितने के ॿार असहाबी पहरियो नंबर प्यार में परवाना लगी तुझे तार हाजत के दुनिया में दीवाना असहाबी असहाबी प्यार में परवाना लगी तुझे तार राजन के हयो सुफले यार हुई बिगड़ी जोले है सुफले यार हुई बिगड़ी जोले खायरा पर मदनी मुल्क चलो मलाए कभी मसादा लगी तुझे तार देखे दुनिया में दीवाना लगी तुझे तार आज देखे दुनिया में दीवाना असहाबी पहलो नंबर असहाबी पहलो नंबर प्यार में परवाना लगी तुझे तार आज लिखे औलिया अल्लाह इन जगह ते औलिया जो लफ्ज़ आयो तर्जुमो इते थियो आ दोस्तो अल्लाह वलियुल लदीना आमनु युखरिजुहुम मिनज़-ज़ुलुमाति इलन-नूर इते वलिय जो लफ्ज़ आयो इते तर्जुमो मददगार कयो वयो आ पर जेका आयत मां हाणे तिलावत कई आ इन जगह ते इन जो तर्जुमो मददगार कोने इन जगह ते इन जो तर्जुमो वारिस वारिस इन वारिस जो मतलब ही आ जेडी बरकत वजा असहाब सगोरा मक्के पाक छड़े करे अजी मदीने पाक में पुकार तब मदीने वाले सुनैया एक मदीने जो सहाबी ऐ हिकड़ो मक्के पाक जो यानी हिक मुहाजिर हिकड़ो अंसार ओदे महबूब मदीने वाले इन जी पंजे पाण में भाई भी कराई महबूब फरमायो फिलाना तू फिलाने जो भाव ओ फिलाना तू फिलाने जो भाव ओ फिलाना तू फिलाने जो भाव अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेडी मदद सहाबत में मुआखात कराई यानी भाई भी कराई हजरत मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह तआला अन्हु मौजूद हुआ महबूब हर एक के भाव अता फरमायो पर मौला अली मुश्किल कुशा के महबूब मदीने वाले सैया भाव को न मदीने वालन मान जारियो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को जो खैबदान नबी सीनत जा राज जानी दुआ पर अल्लाह जे हबीब गुफ्तगू को न फरमाई आखिर में जेड़ी मल मुआखात कराए हबीब मुकम्मल फरमाई हजरत अली करमल्लाहु वजहल करीम हबीब के अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमा सदन जी पाजी पान में भाई भी कराया या रसूल अल्लाह तमा मुखे भाव को न अता फरमायो अल्लाह जे हबीब फरमायो ओ अली का जो भाव के रुआ का जो भाव के रुआ पर ओ अली तो के मुबारक हो जो तो जो भाव पान मोहम्मद करीम इन्हीं जहान जो सरदार गाली या तो के बुधाया या गाल तू समझो उन वक्त में जने मुआखात महबूब कराई मसले नो शरीयत जो समझे आईपी महबूब कराई हाने जे कदे
अंसारन मां को सहाबी जहान छदी तो हो तब को बचे मुहाजिर साहबी के उन जो भाव बनायो हो त उन जी मिल्कियत मां उन भाव के हिस्सो मिलंदो हो। जेकॾहिं वरी मुहाजिर सहाबी जहान छॾे वञे ऐं अंसारी उन जो भाव आहे त जान छॾण वारे जी जेका मिल्कियत हूंदी उन मां हिस्सो वरी अंसारी भाव खे मिलंदो हो। तॾहिं क़ुर फरमायो बादुहुम औलिया बाद ये मुहाजिर ऐं अंसारी सहाबी हिक ॿिए जा वारिस पर पोइ वरी क़ुर पाक जी आयत नालो की यूसिकुमुल्लाह या जेका आयत आहे विरासत वारी अॻे इहो हक़ हुयो उन अची करे इन आयत खे मनसूख़ कयो यानी उन जे आर्डर खे तिलावत मनसूख़ न थींदी आहे बल्कि उन जो आर्डर जेको आहे उन में जेको हुकुम आहे उहो हुकुम मनसूख़ थी वियो। हाणे माइट रुॻो पाण में उहे हिक ॿिए जा वारिस थींदा हुया। अंसार ऐं मुहाजिरनि जी जेका बामी विरासत बादुहुम औलिया बाद वारो कानून हो उनखे अल्लाह मौक़ूफ़ फरमाए छॾियो। ॿुधण जो तोखे एतिरो लफ़्ज़ साॻियो आहे पर माना साॻी कान्हे इहो मुंहिंजे अल्लाह जो पाक कलाम मजीद आहे जंहिंजा राज़ क़यामत ताईं खुटंदा आहिनि। बस इहा ॻाल्हि तोखे ज़हन में विहारणी उहा साॻी ॻाल्हि हिते आई आहे अला इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। हाणे अचु त ॿुधाए त इहे अल्लाह जा दोस्त रब जा दोस्त रब खे केॾा प्यारा जेको तो लोकड़ वारो अचे था उनखे तव्हां घोट छॾे ऐं ॼञ जे कढो इन करे त मां पैसे सां ठहंदो कोन्हे वणे थो मूंखे कूड़ कढो मोहम्मद स्टेजा जो कूड़ हणण रियाकारी कयां लोकड़ सभिनी खे वणे थो पर इहो तरीक़ो कोन थो वणे या मां खट ॾियो न ॾियो सुठो फज़ीलत ऐसा फकीर बैठो था भले दूसरे मुझे बताओ चीज़ फर्ज करे सलाम करो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु पढ़ो था मुझे थो दिल रुमा तुझी नींद थी वई व्याकुल कर जाती हो जा घोट पतनी जियो जी ओ आशिकानी थी वई दिल रुमा तुझी नींद थी वई व्याकुल कर जाती हो जा घोट पतनी जियो जी तुझी मोहब्बत सान प्यारा बुत भजी थया भोर सारा बुत भजी थया भोर सारा तुझी मोहब्बत सान प्यारा बुत भजी थया भोर सारा बुत भजी थया भोर सारा तेरी कादिर कई सनाई कुफर जी थी वई तबाही तेरी कादिर कई सनाई कुफर जी थी वई तबाही हो तो हलियो ही उमर जा घोट मत
मदनी जिया जिया दिल रुबा तुझी दीद थी वई व्या दुख जाती हम जा घोट मदनी जिया जिया जियो जियो चवण कोन थो चवण को जिया रुबा तुझी दीद थी वई व्या दुख जाती हम जा घोट मदनी आवाज को थोड़ो सुर कयो बे सुर सुनी न हूंदो आहे सुनी सुर वारो दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई व्या दुख जाती हम जा घोट मदनी दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई व्या दुख जाती हम जा घोट मदनी जिया जिया जेव तूं साईं जी हा केरो ही खोटा खणे हा केरो ही खोटा खणे हा अथवा को नमाज में आसरो फर्ज वादा कजो अथवा को ज़कात में आसरो वादा जो ही कोन अथवा को रोज़े में आसरो उहे तवक्कुल ही कोन था नमाज जी ख़बर काने नमाज में बीठा आयो पर खुदा जो कसम बीठा आयो इन दरगाह शरीफ जी मस्जिद में ख्याल टुंडी बागे में आ तनहार में आ हैदराबाद में आ शाहपुर जाकर में आ मदीने में आ ठट्टी में आ तो जो ख्याल उते बीठो आ तो नमाज ते केड़ो भरवसो आ कसम खुदा जो जी कदे असा सुन्नत जमात तवा रखे भरवसो आ त इमाम अल अंबिया जी शफाअत में असा के भरवसो आ जेव साईं अची हा केरो ही खोटा खणे हा केरो ही खोटा खणे हा बख्श लाए बदकारड़ा को झाकिन ऐं कारड़ा बख्श लाए बदकारड़ा को झाकिन ऐं कारड़ा बस वियो लही दुख सीयो मोजा घोट मदनी जिया जिया दिल रुबा तुझी दीद थी वई चो चो व्या दुख जा चो चो व्या दुख जा नीह मोजा घोट मदनी जिया जिया अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह अब चढ़ाया दस्तकी जिंदाबाद अब शेर मुस्तफा जो जो सुटे कया चो चो पता कादे बाबा जी बाबा गिदड़ बुको जी रासुल हो शेर जो सुभान अल्लाह चो चो शेर मुस्तफा कोन था जो साईं ॾाढो भलो साईं ॾाढो भलो मूंसां मोहब्बत कंदो प्यार कंदो यार साईं खरो माण्हू आहे साईं खरो कोन्हे साईं तोखे सुञाणे आहे साईं तोखे सुञाणे थो त तूं परकुट वेही करे मैसेजनि में छा पियो लिखी छा पिया हवाला करी हुन ते फतवा कोन्हे मूं ते छो आहे इन जे करे हुन ते फतवा कोन्हे ऐं तो ते इन जे करे फतवा त हुन दावा कोन कई आहे त मां शेर मुस्तफा जो चाहींदड़ शेर मुस्तफा तोसां मोहबत कंदड़ ऐं तूं पुट दावेदार मां या सही वॾी बूतल ख़ान जो तूं हुते बूतल ख़ान भले हुज बूतल ख़ान पर जेका दस्तार मां मथे ते रखी आहे मां माण्हू माण्हू सुञाणा थो मां पतो लॻो सुञाणा थो मूंखे ख़बर आहे त कंहिं में केतिरो पाणी आहे कंहिं में केतिरो दम आहे जेसीं ताईं जो तौबा क़ाइदु न थींदी मूंखे यकीन आहे मूंखे सुल्तानुल वारिसीन जे तरफ़ां इहा पक आहे मूंखे ख़तरो आहे मतां हिन दुख जे करे तुंहिंजो ईमान वधियो वञे मन खां अॻे तौबा क़ाइदु थी त इंशाअल्लाह तोते रोज़ी वारे में महिरबानी करे महिरबानी करे खबर सही मिलण वई थी मिलण वई थी मुफ्ती साहब मूंॾे तवज्जो कोन थो करे मिलण खे कुझु मन थो चए उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे अञा चङा तूं ईअं सम्झो त हुन सां साईं पहुतो टे डोरा पोइ ॾिनो ई पइजे सम्झो था कोन सम्झव का
अब दौरा को के दे बोआ आप तो घट में घट जगह अकुल हो जाइया उसमें जख्म हो जाइया तो तू या माना कडी वठिया त इन जो मतलब आ त मुआरो को अफाल साईं फलाणे जो ख्याल कजो इन जो सुल्तान बाजी दी ख्याल कंदो हां मां जो पग पायो वेठो आ जो मुके हथ सा पग बदलाए वियो अंदर ही को सोनो सिकंदरी उनखे खबर काने बाकी ने बियो अची मुके अंदर ही सोने सिकंदरी जा सबक पढ़ाई दो मारो सोने मुफ्ती अंदर ही मुझे पग जो वारिस को ना या मां मुफ्ती अंदर ही मुझे इल्म फाम जो वारिस रबो मुफ्ती अंदर ही सिकंदरी जा संगती हथ चुमण वाला उनन जो वारिस को ना या एन सादा पर मोहब्बत जो ये मुके रुगो राज में कोन जहेज में मिलदा न जानिए थे ये राज में रुगो मुके कोन मिलिया मुके दुश्मन राज में मिलिया जेके मुफ्ती अंदर ही मजा दुश्मन आ जेके आले सुन्नत जा दुश्मन मां को है मुके राज में मिलिया तो के कदर जी अख हुजे त ये अखर गिला वारा न चवदे ये लप पानी जी मिलई बस मां पोथरो चवाए अते और खुदा कदो अल्लाह मुके हिदायत नसीब होते का चंगा ये दिल में जे ना होता ही जो को किटी को दे मां चाहिंदो त पुरुष निर्वार थे वेड़े त सामो वेड़े पर पुट वेड़न वाला खतरा और ढील हुंदा न सा जो उन सा को ताल्लुक न सुनी आयो न सुनी आ त मोहते गाल कदो सुनी आ त पर पुट छाजी गाल कदो मोजा भाव जी ए गाल का जी काबल के वकान जी बता भुल हो जे साईं अको नबी मौली साहब साईं गुलाम कादिर मोहब्बत जो करे साईं गुलाम कादिर सा मां मोहब्बत के खुदा पाक जो कसम या गाल जे कूड़ी होती त पकड़ी जी कवदी जे सच्ची होती त जाहिर थी साईं गुलाम कादिर मूसा मोहब्बत करे तो चो करे तो मां साईं से मोहब्बत कया तो दीन जे करे साईं सैयद अहमद सादात सदोरा बाबा पूजा पा इन पैर में तह जुती न जेही इन जे कदम जी जेका जुती आ न फकीर हक नबी त उन जे बराबर कोने पर साईं जी मूसा मोहब्बत पाण हेठ बैठो आ मुके हित में हारियो थे मुजा भाव जी या कतबुली मोहब्बत काने या सच्ची मोहब्बत वा सच्ची ऐ खुदा ऐ उन जे रसूल कारणी मोहब्बत जेका हित बकाए मां इंशाअल्लाह माशर जे मैदान में बकाए जागो था दे गोर तो जागे दो सुभान अल्लाह जो माता का यो में पुछो का जो खबर महबूब मदीने वालो था जो दुरूद दे तो कौन था कौन दुरूद पढ़ सल्लल्लाहु दोस्त जो ख्याल रखदो अगे दुकानदार को लफ्ज चौदा एड़ो चौदा दा एड़ो कप न कयो जे में साख खराब थे यानी साख बचाईंदा हुयो या न हाणे साख जी जरूरत ही काने ची वजन की परवाह नहीं है डॉलर की तलाश है हाणे कम ही आ गुलाम चए तो त बाबा पाकिस्तान जी जंग लगे मां तभी चवां तो मैं तो उनमें से हूं जो पाकिस्तान की पे बनाने में भी शरीक नहीं थे इमरान खान आ तो उन सां गड पीपलो आ तो उन सां गड लीगलो आ तो तभी उन सां गड खुदा पाक जो कसम मुझे बियो को जुगलो सोचदो ही कोने सिवाय इन जे ये वजन की परवाह नहीं है डॉलर की तरह यो तो साथ में वजन की परवाह नहीं वजन जेको खणायो गुड्स खड़ी दो पर डॉलर की तलाश है मानो के चंदा मुझी साख खराब न थे ये दुकानदार जेको अन्न थो खपाए जेको घेर थो खपाए जेको चांवर थो खपाए जेको मिर्च ऐं पाण में भाॼी में थो खपाए वो चवे थो त दादा मुझी साख खराब न थे मां तशबीह कोन थो ॾियां मां इन जो पंहिंजे पाण में तक़ाबुल कोन थो कयां अदा ॾींहं जे दातार अल्लाह ताला ऐलान थो फरमायो आहे त ही मुंहिंजा दोस्त आहिनि त अल्लाह तबारक व तआला उन दोस्तीअ जी लजत रखंदो आहे त पंहिंजनि दोस्तनि जो ख़्याल रखंदो आहे मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सल्लल्लाहु जोर जोर से जो सल्लल्लाहु
पढ़ो सल्लल्लाहु सल्लत मोहरे सोरे नबी जी दुआब आहे तवाब आहे सल्लत मोहरे सोरे नबी जी दुआब आहे तवाब आहे कठे सपूर मलाइकन सां पाण कढंदो खुदाब आहे सलात पढ़ त ठरे थो सीनो वञे थो दिल मां कतल थी कीनो सलात पढ़ त ठरे थो सीनो वञे थो दिल मां कतल थी कीनो आसान नठाब पढ़ी तू आसान नठाब पढ़ी त मुनकिर मुनाफिकन ले अज़ाब आहे आसान नठाब पढ़ी त मुनकिर मुनाफिकन ले अज़ाब आहे या गाल करे कया तो ने मौजूद ने मोटी को जमी चते गाल करे छपई ना को न थिया हुंदा पता साल थियो ने ता जे पाड़े में मत हो सकड़े सलात सबोरी ते टोक कई आने में कुछ यार कुछ ते सा मानी दुश्मन हां मनो सकई आह लगाइए टोक कहिए ता नोट को न करता हो मन नोट करदो जय दिहाड़े ते बद वक्त दुरूद पाक ते आह लकई छठो लकई पांचो न खुदा पाक जो कसम रब को जो वडो नहीं हो चाली हो पूरो कोन थींदो हे माण्हू ज़लील थींदो मां पंहिंजी का करामत कोन थो ॿुधायां मां पंहिंजे कचहरी में ॻाल्हि को दिलि में इहो ख़्यालु आहे चाली हो कोन गुज़रंदो हे माण्हू उन खां अॻे ख़्वाब थींदो खुदा पाक जो कसम आहे सुनत वारा जीअं लूसी कुते खे डोड़ाइबो आहे शहर में उहो त जीअं कयूं सो कयूं खुदा पाक जो कसम 40 ॾींहं कोन गुज़रिया कोई वीडियो ठाहे हमरा पाण पियो रड़ियूं करे त मूंसां कुलजन मसलक वारनि हीअ तादी कई आहे मूंसां हीअ तादी कई आहे मूंखे इलेक्शन में हारायो आहे मवाली ऐं शराबी ऐं चर्सी वठी अची करे वोट ॾियारिया माना पाण पियो कोल पतरा करे खुदा जो कसम आहे सॼी ज़िंदगी तुंहिंजी ॾाढी अच्छी हुई अलाह तुंहिंजे हिननि अछनि वारनि जो शायदि हया में रखियो पर जेॾी महिल तूं दुरूद पाक ते टोक कई रब फरमायो हाणे को जो तोसां झट जो ऐलान 40 ॾींहंनि खां पहिरियां रब तोखे ख़्वार ई ख़राब फरमाए या दुरूद पाक जी ॿियनि दिन नोट कई आहे न पर मां या नोट कई हुई नोट वीडियो में महफ़ूज़ चर्च मुंहिंजे ख़िलाफ़ वोट ॾिना बदकिन मुंहिंजे ख़िलाफ़ वोट ॾिना मुंहिंजे मसलक वारा फिलाणे खे वठी आया मुंहिंजो अॼु ताईं तो मां इहो उहिदो कोन खसियो हो छो खसियो उहिदो त अथई न कोन हिन जी का वैल्यू बि कान्हे छो हिन जे करे जो दुरूद पाक जी तो तौहीन कई दुरूद जी जेको तौहीन कंदो आहे लानहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरह उन्हनि ते हिते बि रब जी लानत आहे अॻिले जहान में बि उन्हनि ते रब जी लानत वसंदी आहे सुन्नत जमात वारा दुरूद पढ़ंदा त रब जी रहमत पई वसंदी अब सच्ची ॿुधायो त इहे ॾिसो थधड़ी थधड़ी हवा हले पई आहे न या रब जी रहमत जो मिसाल आहे ॿियो रब जी रहमत खे महसूस करे चओ सल्लत मोहरे सोरे नबी जी दुआब आहे तवाब आहे सल्लत मोहरे सोरे नबी जी दुआब आहे तवाब आहे कठे समूरा मलाइकत सां पाण पढ़ंदो खुदा आहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वा सल्लल्लाहु सॼे जलसे जो सवाब साईं वारनि खे साईं जे वॾनि खे बुज़ुर्गनि खे सादातनि खे जेके मुरीद खे इताह जवान छॾे पिया उन्हनि खे मिले पियो पर मुंहिंजी तोखे गुज़ारिश आहे हाणे दुरूद इन नियत सां पढ़जो हिन जो सवाब सोने साईं सैयद राज़िक ॾिने छा के बजे सल्लल्लाहु